जैकबाबाद में पीपल्स पार्टी जे MNA मीर एजाज़ हुसैन जखराणी साहब जो जेको नौजवान फर्ज़ंद आहे ज़ैद ख़ान जखराणी, उन वफ़ात थी त हुन पंहिंजे वेॻे भाउ आज़ाद ख़ान जखराणी खां जेका लातालुकी करे छॾी आहे, उनजो फैमिली सां हाणे हुनजो को बि जेको आहे सो तालुक़ु न आहे। ऐं उनखां पोइ उनजे ख़िलाफ़ु वठ पकड़ ते शुरू थी विया त इहे सवाल उथणु शुरू थी विया त अहिड़ो छा थियो आहे इन फैमिली जे विच में, त हाणे इहे इतला अची रहिया आहिनि या इहे शयूं साम्हूं अची रहियूं आहिनि त इन साॻी मंशियात जी लत एजाज़ हुसैन जखराणी साहब खां उनजो नौजवान पुटु खसियो आहे। बिल्कुलु इहो इंतिहाई वॾो ॾुख जो मक़ाम आहे एजाज़ हुसैन जखराणी साहब जे लाइ। असांखे दिली हमदर्दी आहे हुन सां, ऐं हुन सां ताज़ियत जो इज़हार बि कजे थो। इन नौजवान जो मौत जेकॾहिं मंशियात वापराइण जे करे थियो आहे त उन जे सबबनि सां का रिआयत न थियणु घुरिजे ऐं उन जे ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ु का बि रिआयत न थियणु घुरिजे। मां इन शइ जी हिमायत बि कयां थो, पर जेकॾहिं ईअं आहे बि त मुंहिंजे ख़्याल में मीर एजाज़ हुसैन जखराणी साहब खे इहो अची दुनिया खे ॿुधाइणु बि खपे त जीअं दुनिया ताईं इहो मैसेज वञे, सिंध जे घर घर ताईं इहो मैसेज वञे त हीअ मंशियात ज़हर आहे, कातिल आहे, इन खां बचणु खपे। मंशियात ग़रीब वापराए या अमीर वापराए, उहो ॿिन्ही जे लाइ कातिल ई हूंदो आहे। हू इन शइ में फ़र्क़ु नाहे कंदी मंशियात त हीअ अमीर खाए थो त बची वेंदो, ग़रीब खाए त मरी वेंदो। मौत ॿिन्ही जे लाइ आहे। तंहिंजे करे इन सां थी सघे थो अञा वधीक इन मूवमेंट खे ताक़त मिले त जंहिंमें माण्हू इहो ॾिसनि त भई हिकिड़ो नौजवान जेको MNA जो उहो ईअं गुज़ारे वियो इन मंशियात जे करे। पर बहरहाल ज़ाहिर आहे उहा फैमिली हिकिड़ी ट्रामा में आहे, ॾुख में आहे, असां उनजी कैफ़ियत खे बि सम्झी सघूं था। पर मुंहिंजी जेका हुई, मुंहिंजो ख़्यालु हुयो त मीर एजाज़ हुसैन जखराणी साहब खे इहे शयूं करणु खपनि। ऐं जेको उते कार्रवाई थिए पई, आज़ाद ख़ान जखराणी जा घर ॾाठा विया आहिनि, बंगला ॾाठा विया आहिनि, पेट्रोल पंप्स ॾाठा विया आहिनि, त उनजो बि को ज़रूरु इन ते उन्हनि खे वज़ाहत ॾियणु खपे त इहे छो ड्राया पिया वञनि। जेकॾहिं इहे ग़ैर क़ानूनी हुया त पोइ अॻु में छो न ड्राया, तव्हांजी लातालुकी खां पोइ इहे छो ड्राया पिया वञनि। जेकॾहिं इहे कब्ज़े जी ज़मीन ते आहिनि त छा जैकबाबाद में सिर्फ़ु उहे ई कब्ज़ा आहिनि जेके आज़ाद ख़ान जखराणी कया आहिनि? ॿिया कब्ज़ा बि हूंदा, इहो DC साहब ऐं SSP साहब खे बि ॾिसणु खपे। ऐं सभ खां वॾो जेको हिते मामिलो उहो बहस में या करण जो या ॻाल्हाइण जो इहो आहे त सिंध जे अंदरि जेकॾहिं सभ खां वधीक मंशियात जेकॾहिं अचे थी त उहा इन जैकबाबाद जे रस्ते खां ई अचे थी।